रगूं थियूं रबाब। हक़ीक़त में ज़िक्र हिकु अहिड़ो जुज़ आहे जीअं हिकु क़तरो पाणीअ जो जेको किथां बि हथु आयो हुजे, बारिश जे पाणीअ मां, चश्मे कंहिं जर जे पाणी या नहर वग़ैरह मां, पोइ उहो क़तरो कंहिं अहिड़ी शख़्सियत जे हथु चढ़े जेको उनखे कंहिं बि तरीक़े सां खणी कंहिं समुंड जी छोलियुनि जे हवाले करे छॾे। हाणे क़तरो साफ़ शफ़ाफ़ पाणी बि थी सघे थो ऐं मेरो सेरो गंदो पाणी बि थी सघे थो। जॾहिं उनजो इख़राज उन समुंड में थींदो आहे, उहो समुंड सराईंदो, उन में रिली मिली वेंदो हिकु अहिड़ो इंसानु जेको दुनियावी गंदगी जे करे केतिरो बि नाकारा बणिजी वञे, जॾहिं कंहिंजी सोबत में अची उन रहमत जे समुंड में ज़िक्र जी सूरत में मिली वञे थो, पोइ हू हिकु ज़ाकिर जी हैसियत सां रोशनास थी वञे थो। उन रूहानी दुनिया में पोइ कल्ब जी पाकीज़गी थियणु शुरू थी वेंदी आहे। इन हाज़िहिल क़ुलूब तसद्दुका यसद्दुल हदीद इज़ा असाबहुल माउ। तर्जुमो, उहे दिलियूं ईअं ज़ंग आलूदा थींदियूं रहनि थियूं जीअं लोहो पाणी लॻण सां ज़ंग आलूदा थी वञे थो। मिशकात अल मसाबी जिल्द 3 हदीस नंबर 2168। अल्लाह जे ज़िक्र करण सां दिलि समेत चहिरे जा ज़ंग बि लही वञनि था, रौनकूं बहाल थी वञनि थियूं, दुनिया खे बि चहिरो वणणु लॻे थो ऐं गुफ़्तगू बि दिलि में लहणु लॻे थी। घणनि उदास दिलनि खे सुकून ऐं राहत नसीब थिए थी। हर हिक ते लाज़िम थी वञे थो त उन जी इज़त ऐं एहतराम करणु, पोइ उहो शख़्स दुनिया खे बि उन तरफ़ सॾणु शुरू करे थो। वक़ालू क़ुलूबना फ़ी अकिन्ना मिम्मा तदऊना इलैहि। तर्जुमो, ऐं चवणु लॻा त जंहिं ॻाल्हि ॾे तूं असांखे सॾीं थो, तंहिंखां त असांजूं दिलियूं परदे में आहिनि। सूरह हामीम अल सजदत फ़सलत आयत नंबर 5। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।